दुरूद मुझे साईं करीम अंजुमन मौलाना शौक ज़ौक़ मोहब्बत सां मुझे साईं ते दुरूद पढ़ो वॾे आवाज़ जिसने दुरूद न पढ़ा तो मां को तकलीफ न अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुभान अल्लाह वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन व सय्यिदिल आखिरीन साहिबे काब कौसैन सुभान अल्लाह महबूब रब्बिल मशरिकैन व रब्बिल मग़रिबैन जद्दिल हसन वल हुसैन हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना व नूर उयूनिना मलजाना व मावाना व मलादिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم فقل تعالوا ندعو أبناءنا وأبناءكم ونساءنا ونساءكم وأنفسنا وأنفسكم صدق الله مولانا العلي العظيم سبحان الله سبحان الله माणिक मिट संदो मुझो उंगाई में सोजरो हशर वेल हिसाब में मुखे छॾे ना वींदो सुभान अल्लाह वो सारो सदगतो मुझो कोयारो के चधड़ी सारे सदगतो मुझो कोयारो के चधड़ी मुझे साईं बड़े आवाज से की जो सल्लल्लाहु अलैहि या अजीजों बुजुर्गों भाइयों सिंध कॉलोनी जा हुयूर सुन्नी मुसलमानों अल्लाह जा बेपाया एहसान जे अहले जिक्र अहले कुरान जी महफिल में गड कयो को होटलों ते होंदो को सवड़न में होंदो को बिस्तरन में होंदो
कोई मां खुश नसीब जो अज अल्लाह जे घर में कुरान जी जिक्र ऐं अल्लाह जी याद में मोहम्मद मुस्तफा जे हदीसुन ॿुधण लाइ गॾु थिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तव्हांखे ख़बर आहे त हे महीनो रजब शरीफ जो ऐं हिन महीने जी निस्बत घणी आहे, घणी भलारियुनि शयुनि सां निस्बत आहे। सुभान अल्लाह। ऐं साईं नजम जो हुकुम थिए त मां कीअं करियां। सुभान अल्लाह। पर उन खां अॻु में तव्हां खां बि पुछणु चाहियां थो, हिन महीने जी निस्बत मदीने वारे साईं जे चौथे खलीफे हजरत सैयदना मौला अली साहब। सुभान अल्लाह। हिन महीने के आम मुसलमान ज़कात जे महीने सां भी याद कंदा आहिनि। सुभान अल्लाह। हिन महीने के इमाम जाफर सादिक जे कूंडन सां भी याद कंदा आहिनि। सुभान अल्लाह। ऐं हिन महीने के मदीने वारे साईं जे मेराज सां भी याद कंदा आहिनि। सुभान अल्लाह। समझो था। सो कई निस्बतूं आहिनि, पर अज जेका मूंखे दिल चवे थी ऐं नजम साईं जो हुकुम बि आहे त साईं मेराज बि ॿुधायो अथई, मीलाद बि ॿुधायो अथई, अॼु अलीअ साईं जो शान। सुभान अल्लाह। मुंहिंजी दिल में चवे थी त मां बि घणा ॾींहं थिया त मोला अलीअ जो ज़िक्र नाहे कयो। सुभान अल्लाह। तो अॼु सुहिणे अलीअ जो मां बि ज़िक्र कयां, तूं बि अलीअ खे यादि कर। अली अली थी वञे। अली अली। सुभान अल्लाह। अली 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 अली। कुरान मजीद फुरकान हमीद जी जेका सगोरी आयत मूं अवां भाइरनि जे आलो पंहिंजे खुतबे में तिलावत कई, उन जो कुछ हिस्सो सूरत आले इमरान आयत नंबर 61 जो कुछ हिस्सो मूं जेको तिलावत कयो, इन में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो फकुल ऐं चओ मुंहिंजा महबूब तआलो आणियो नदो पाण सां गॾु अबनाअना व अबनाअकुम, तव्हां पंहिंजो पाण सां आणियो वठी अचो पंहिंजे पुटनि खे, पंहिंजे पुटनि खे आणियो। व निसाअना व निसाअकुम, पंहिंजी ज़ालुनि खे आणियो। व अनफुसना व अनफुसकुम, पंहिंजे जिंदुनि खे जीअ खे आणियो। तव्हां आणियो, तव्हांजे मुक़ाबले में मां पंहिंजा नफ़्स आणींदुसि, मां पंहिंजो जीउ आणींदुसि। तव्हांजे मुक़ाबले में मां पंहिंजी औरतूं आणींदुसि, तव्हांजे मुक़ाबले में मां पंहिंजा पुत्र आणींदुसि। पोइ सुम्म नबतहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन, पोइ बि मुबाहिरो कंदासीं, पोइ दुआ घुरंदासीं अल्लाह ताला कूड़नि जे मथां पंहिंजी लानत फरमाए। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मदीने वाला साईं मदीने पाक आया, मदीने शरीफ में मक्के मां हिजरत करे मदीने आया। जेॾीमहिल मदीने में इस्लाम जो ओज शुरू थियो, हर तरफ मुसलमाननि कलमे पढ़ण वारनि जो तादाद वधण लॻो। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आयो जो नजरान खां, यमन जो इलाइक़ो आहे नजरान, सऊदी अरब, हींअर सऊदी अरब जो हिस्सो आहे ग़ालिबन। नजरान खां हिकिड़ा ईसाई आया। उन ईसाई जेको उनजो कायद हो, उनजो नालो हो अब्दुल मसीह, यानी मसीह जो पुजारी। वो अब्दुल मसीह पंहिंजे अॻवाननि सां गॾु आयो मदीने पाक में, ऐं मदीने वारे ताजदार खे अचे अर्ज़ कयई त तव्हां जेको चओ था त अल्लाह हिकिड़ो आहे, असां चवंदा त मरियम अल्लाह जी ज़ाल आहे, ईसा अल्लाह जो पुटु आहे। असां टिनि ख़ुदानि खे पूॼण वारा आहियूं।
अल्लाह जी ज़ाल पाए अल्लाह जा ॿार पाए मदीने वाले साईं फरमायो न मरियम अल्लाह जी कांडड़ी आ नबी जी अम्मा हुननि चयो त ईसा ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो पुत्र आ जो बिना पीउ जे पैदा थियो आ मदीने वाले साईं फरमायो जे ईसा बिना पीउ जे करे चओ था त अल्लाह जो पुत्र आ त को हज़रत आदम अला छा था चओ हज़रत ईसा की अम्मा भी हुई उनके सार संभाल वाली मां त अल्लाह ताला ॾिनी हुई न हज़रत आदम के न पीउ हो न मां हुई इन ला छा था चओ मुंझी पिया चुप थी विया ॻाल्हियुनि में घुटी पिया पोइ उन्हनि चयो हाणे ईअं न कंदासीं असां पंहिंजूं ज़ालूं था वठी अचूं ॿार था वठी अचूं पाण था अचूं मैदान में था निकिरूं पोइ मैदान में बि हथ खणंदासीं जेको हक़ ते हूंदो अल्लाह उनखे शान वारो बणाए छॾींदो जेको नाहक़ ते हूंदो अल्लाह उनखे गर्क करे छॾींदो ॾींहुं मुक़ररु थियो वक़्तु मुक़ररु थियो पोइ जंहिं ॾींहं ते मुबाइलो थियण वारो हो मदीने वारा साईं पंहिंजी हवेलीअ में आया सुभान अल्लाह सुतल वांगुरु न अलीअ जो ज़िक्र का ॿुधो त अलीअ वांगुरु शुजा थी करे अलीअ जो ज़िक्र ॿुधो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत हबीब करीम पंहिंजी हवेली शरीफ में आया ऐं साईं जन पंहिंजी न्याणी सईदा तैय्यब शहज़ादनि खे महबूबन कतारियो ऐं पाण सां गॾु साईं जन फरमायो त अली तूं मूं सां गॾु जेॾी महिल महबूब पंहिंजी हवेलीअ मां निकिता न ये घर मां निकिता उन महिल क़ुरान जी इहा आयत लथी वकुल तालो नदउ अबनाअना व अबनाकुम तहां पंहिंजा पुट आणियो मां पंहिंजा पुट आणियो तहां पंहिंजूं ज़ालूं वठी अचो मां पंहिंजूं ज़ालूं थो आणियां पंहिंजूं घर वारियूं पंहिंजूं औलाद थो आणियां तहां पंहिंजूं जानियूं आणियो मां पंहिंजी जान थो आणियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुटनि जे मुकाबले पुट औरतुनि जे मुकाबले बीबी फातिमा ज़हरा पुटनि जे मुकाबले में हज़रत इमाम हसन ऐं हुसैन खे आंदो वियो सुभान अल्लाह मायुनि जे मुकाबले में अम्मा खातून अतहर खे आंदो वियो ऐं क़ुरान तो फरमाए त मां पंहिंजी जान आणींदुसि सुभान अल्लाह पंहिंजी जान जे मुकाबले में मौला अली खे आंदो सुभान अल्लाह जय सुभान अल्लाह दुनिया वारनि खे रब ॿुधायो त ए मोहम्मद मुस्तफा जा उम्मतियो जे मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा नबीयन जो ताजदार वा त अली वलियन जो ताजदार हाय हाय सुभान अल्लाह जय सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ दुनिया वारो जेकॾहिं नबी सोणे खे ॾिसंदो त अली उन जो घर में रहण वारो अहल बैत नज़र ईंदव सुभान अल्लाह अली जे शान में ये जेका आयत लथी मुहद्दिसीन मुफस्सिरीन फरमायो आ ये आयत हज़रत अली खे अहल बैत बणाइण वारी आयत वा अली सोने जे शान में न कुरान जी आयत लथी आ हाणे जेको नबी जो अहल बैत अली खे न मञे वो कुरान जो मुनकिर आ जेको नबी का अली खे छिनी धार करे वो कुरान जो मुनकिर आ जेको अली खे नबी सा अली के जेको मोमिनन जो इमाम आ अहले सुन्नत जो सरवान आ नबी जे बिस्तरे ते सुम्हण वारो आ नबी जो अहल बैत आ अहल बैतन जो बाबो आ नबी जो बिरादर आ साईं जंदा फरमाइन ओ अली तू मुंहिंजो ही मां तुंहिंजो सुभान
थी बे अल्लाह छतरी रोते कजे जिते माण्हू ॿुधण वारा हुजनि अल्हम्दुलिल्लाह नजम के अल्लाह साईं मदरसो बि ठाहे ॾिनो आहे छतरी बि पइजी वई आहे हली भितड़ियूं बि लॻी वियूं आहिनि हलियूं गर्मी एॾी बि कोन्हे मूंखे बि लोई पातल ई लाहे छॾी अथमि अहिड़ो सीउ हुजे हा त तव्हांखे पोइ ॿाहिरि विहारियां कुझु त ॻाए वॼाए ॿुधो मुंहिंजे अलीअ जो शान सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हज़रत मौला अली शेर जली फातिह खैबर वो अली आ जेको नबी सोने जो बिरादर वा जेको हक वारन जो इमाम वा जेको मुसलमानन जो अमीर वा जेको हसन हुसैन जो बाबू वा जेको आशिकन जो सरदार वा जेको मरहब के मुमिनीन वा आशिकन जो सरदार वा ऐं मुसलमानन जो रहनुमा रहबर वा सुभान अल्लाह सुभान जेको जन्नत जो ताजदार वा जेजा बच्चा हसन ऐं हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार आहिनि जेको फातिमा ज़हरा जन्नत जी मालिकाणीअ जो वर वा मुस्तफा जो बिरादर वा अबू तालिब शब अबी तालिब जे अंदर हिकिड़ो मक्के में ॿ जबल हा उन जे विच में हिकिड़ो इलाइक़ो हो जेको हज़रत सैयदना अबू तालिब जी मिल्कियत हो उन घाटीअ में जबलनि जे ॿिन विचनि जे अंदर हज़रत हबीब करीम ऐं उन जे खानवादे खे उन कैद में उन जबल जी घाटी जे अंदर कैद कयो वियो मक्की वारनि जो केर बि मुहम्मद ऐं उन जी आल सां न ख़रीदो फ़रोख्त करे न इन्हनि खे का सामान ॾे न इन्हनि खां ख़रीद का शइ वठे रात थींदी हुई दुश्मन मदीने वाले ताजदार जे लाइ दुश्मनी जे लाइ ईंदा हुया मारण जे लाइ ईंदा हुया त रात जो हज़रत मौला अलीअ खे हज़रत अबू तालिब मुस्तफा जे बिस्तरे ते सुम्हारींदो हुयो चवंदो हो अली जेकॾहिं को दुश्मन मुंहिंजे मोहम्मद मुस्तफा सां दुश्मनी करण अचे त उन महल मुंहिंजो अली शहीद थे नबीअ जे सिर तां अलीअ जो सिर घोर थे मदीने वारे साईं फरमायो मां अल्लाह जो नबी आहियां उन महल पहिरीं इस्लाम आइण वारनि में मौला अली हुयो जे चयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेमल हुकुम मिलो हो नमाज पढ़ो मदीने वाले साईं सब खां पहिरियां नमाज पढ़ी उने मर अली सुनो मुस्तफा सां कुल्लो कुल्ले में मिलाए नमाज पढ़ण वारनि में सभिनी खां अॻ में हो अव्वल हुयो पहिरियों सुभान अल्लाह नचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला बोलो बोलो मुझे मुर्शिद जो शेर है बदर खैबर ऐ खंदक में तू है दर्जी शुजाअत दिस रात्यां रोवण मुसल्ले ते इहां रोज़ा इबादत दिस बदर खैबर पैगंबर उनके पालो पैगंबर उनके पालो ऐं आमद पे तरबिय में अली जी तूं विलादत ॾिस सुभान अल्लाह बिन आदम खां पुछ संदन तलवार जा जोहर
तलवार रजा जोहर जो ड्रोड़ियाई दर खैबर जो ड्रोड़ियाई दरे खैबर अली जी तू बता कतद वाह वाह मुझे सुना अली तुझी शुजा वाह वाह सुना अली तुझी मदीने वाले साईं सा मोहब्बत जिनमल साईं करीम इस्लाम जी दावत ॾिनी असां बि तो चवे त मां आयो त बेकरार थी असां जूं अखियूं उन जे चेहरे खे तके न पई ॾिठो से त उहो नौजवान खेमे मां निकिरी निमाज़ पियो पढ़े निमाज़ सिज लथो पहिरीं सिज खे ॾिठई सिज लथो त सिज लथे जी निमाज़ पढ़ी निमाज़ पे पढ़ी त उन सां गॾु हिकिड़ो ॿियो नौजवान नंढो नीगर अञा बालग न हुयो उहो बि गॾु बीठो हुअसि निमाज़ पे पढ़ी पासे में हिकिड़ी औरत हुई उन बि गॾु निमाज़ पे पढ़ी पोइ पुछम त हे केरु आहे ॿुधाइण वारनि ॿुधायो सजदो कबो लात मनात उसा के सजदो न कबो सजदो कबो त हिकड़े रब के सजदो कबो ऐं पासे में जेको नौजवान नीगर आहे इन जो नालो आहे अली बिन अबी तालिब सुभान अल्लाह सदके नबी सां पहिरीं निमाज़ पढ़ण वारो अली नबी ते कलमे पढ़ण वारनि में पहिरीं समझो या न समझो जी मुझे साईं शान अहिड़ो जो अल्लाह ताला नबी खे इन प्यारे यार खे अहिड़ो मर्तबो ॾिनो जो 5 तननि में बि 2 नंबर ते अली सुभान अल्लाह चईन यारनि में 4 नंबर ते अली अशरा मुबशरा में बि अली बदर में बि अली हुनैन में बि अली त उहद में बि अली त खैबर में बि अली सुभान अल्लाह अली अली हरदम अली अली पर साईं ता फरमान जेकॾहिं अलीअ सां वेहो को ॾिसोसि त इन जो ॾिसण बि इबादत हज़रत अबू बकर सिद्दीक आयो नबी सोने जी दरबार में त अली खे पियो ॾिसे अली खे पियो ॾिसे अम्मा आयशा चयसि त ओ बाबा खलीफतुल मुस्लिमीन आही अल्लाह ताला तुझो शान कयो आहे हे अलीअ खे तो ॾिसी वजह छा आहे चवण लॻो मूं मोहम्मद मुस्तफा खां ॿुधो आहे सुभान अल्लाह हज़रत हबीब करीम खां ॿुधो नबी सोने फरमायो जेको अलीअ खे ॾिसे इहो ॾिसण इबादत आहे 1.25 लख असहाबी उन्हनि में जहिड़ो शान मान मर्तबो मकाम अल्लाह मौला अलीअ खे ॾिनो अहिड़ो मकाम 1.25 लख असहाबन में न कंहिंखे मिलियो अबू बकर सिद्दीक जो पंहिंजो शान आहे उन सां त भेट ई न आहे हज़रत उमर सां भेट ई न आहे पर हज़रत अलीअ जी जिंद खे जेके शान मिलिया अहिड़ा शान कंहिंखे न मिलिया सुभान अल्लाह कीअं जो मदीने वारे साईं जेमल ऐलान नबूवत फरमायो इस्लाम आयो मक्के वारनि कलमो पढ़ियो पोइ मक्के वारनि ईसा आयो मदीने वारे साईं मक्को छॾे मदीने ॾे हिजरत कई जेमल मदीने पहुता त अल्लाह अली रोए पियो साईं करीमन फरमाया अली छो थो रोई या रसूल अल्लाह सभिनी खे भा करे ॾिनई हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो भाउ बणाए ॾिनई मां अली तोखां विसरी वियुसि अल्लाह साईं फरमाया अली तूं विसरियो नहीं हर को कंहिंजो भाउ को कंहिंजो तूं मूं मोहम्मद मुस्तफा चवंदा इश्क मजा चो अली अली मदद मा चो अली अली अदार
सब भली भली इश्क मजा चोली हक्का हक्का रस पढ़ायो मुखे कुराना वो मुनकिर मरा तो रुली अल्लाह मुनकिर मरा तो रुली रुली इश्क मजा चोली अली मगतमा चोली अली चौन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत अली साईं के मदीने वारे साईं के जंग ते मोकिलियो मां पंहिंजूं ॻाल्हियूं कीअं तव्हांखे ॿुधायां ॻाल्हियूं ॿुधायां जेके मदीने वारे साईं फरमायो न सुभान अल्लाह हज़रत अलीअ खे मदीने वारे साईं के जंग ते उमाणियो जेॾीमहिल काफ़िलो लश्कर जंग ते रवानो थियो हीअं काफ़िले खे लश्कर खे वेंदे मुंहिंजे सोणे हबीब ॾिठो आहे ॾिसी पोइ मुंहिंजे महबूब रब जा हथ मुबारक खयां असां बि तो चयो हुओ राफ़िउन यदैहि यक़ूलु मदीने वारे साईं पंहिंजा हथ मुबारक खयां पोइ दुआ फरमायनि अल्लाहुम्मा ला तुमितनी हत्ता तुरियनी अलिया ए मुझा अल्लाह मूंखे तेसी पाण वटि न घुराइजा जेसी अली मोटी अचे मां अलीअ खे हिन अखियुनि सां न हाय हाय सुभान अल्लाह अलीअ जो चेहरो ॾिसां जंहिंजे चेहरे खे ॾिसण लाइ नबीअ सोणे दुआऊं घुरियूं जंहिंजे चेहरे खे ॾिसण जे लाइ मदीने वारे साईं दुआऊं ते घुरियूं उन ज़ात जो नालो आहे अली उन ज़ात जो नालो आहे अली हज़रत मौलाए कायनात जेॾीमहिल ख़ैबर मदीने वारा साईं ख़ैबर ॾे रवाना थिया ख़ैबर जे किले वटि पहुता हिकिड़ो किलो ख़ैबर जो अहिड़ो हो जो उहो फतह न पियो थियो काफ़ी ॾींहं थी हलिया साईं फरमायो हे झंडो सुभाणे उनखे ॾींदुसि जेको इन किले खे फतह कंदो साईं फरमायो हे झंडो मां उनखे ॾींदुसि जंहिंजे हथ ते अल्लाह इहा फतह लिखी आहे ख़ैबर जो किलो उनजे हथ ते अल्लाह लिखी छॾियो आहे ऐं ॿुधो उन सां अल्लाह मोहब्बत कंदो ऐं मोहम्मद बि उन सां मोहब्बत अल्लाह सां मोहब्बत कंदो आहे ऐं अल्लाह जे रसूल खे बि पंहिंजो महबूब बणायो वेठो आहे हुन जी त मोहब्बत आहे पर हुन जी मोहब्बत जे सिले में अल्लाह ऐं हुन जो रसूल बि हुन सां मोहब्बत कनि था सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुबुह थी असां बि था चवनि असां हिक ॿिए खे पिया चऊं यार अल्लाह करे इहो झंडो मूंखे मिले अमीर उमर तो चए त सॼी राति मूं निंड न कई दुआ पियो घुरां त मौला इहो झंडो मूंखे मिले जो इन झंडे मिलण वारे खे मदीने वारे साईं फरमाए त इहो अल्लाह जो महबूब आहे त मूं दूर रही विया झंडो ॾिनो फरमाए अली तूं वींदे त किलो फतह कर तरफ मोहम्मद अमीर जो झंडे खाइण वारो अलम बरदार मुस्तफा जो अलम बरदार अली बणियो हीअं जो हलियो त ख़ैबर जो किलो हज़रत अली वञी फतह कई फतह बि अहिड़ो कयईं जो जंग में साईं जी ढाल किरी पई जंहिंसां तीर पे रोकी तलवारूं पे रोके ढाल किरी पई त वो अल्लाह हक अली हक सब सोला चले देखो अली मौला अली मौला अली अली मौला अली अली अली
मां हदीस तो ॿुधायां मदीने वारे साईं फरमाए ज़िक्र अली इबादत नज़रो अला वजह अली इबादत अली जे मुंहं खे ॾिसो तव्हांजी इबादत भला चेहरो नथा ॾिसी सघो हज़रत अलीअ जो मुखड़ो जे कमरे में वेठो जे मस्जिद में वेठो जे रुगो ईअं पियो चओ अली मौला अली मौला अली मौला नय जा सभई दर्जा उते लहरे सुभान अल्लाह उते कर बेश्त जी दोला अली में कर बेश्त जी दोला अली तू मुझे लाए जी मूसा अलैहिस्सलाम ला हजरत हारून हो हाय हाय बस मुखा को नबी ना है पर मुझे ला तू ये ही जी मूसा ला हजरत हारून हो ता गाल समझ में आया अल्लाह नबी यो नहीं बा मुखा को पर तू मुके ॾाढो प्यारो है जी मूसा के हारून अलैहिस्सलाम प्यारो हो जी मूसा के हजरत हारून अलैहिस्सलाम उन जो मददगार बनाए दिनो वयो हुयो बुधो दुनिया वारो हजरत अली मोहम्मद मुस्तफा जे लाए इए आ जी मूसा अलैहिस्सलाम ला हारून अलैहिस्सलाम आया फरमान मन कुंत मौला हो फ अली मौला जे जो मौला मां मोहम्मद उन जो मौला अली मौला सुभान अल्लाह चौनो सुभान अल्लाह ये रिवायत का साईं जंदा फरमान मन कुंत नबियुहु फ अलीयुन वलियुहु जे जो नबी मां मोहम्मद मुस्तफा या उने जो वली मुजो अली वा सुभान अल्लाह वली मना मदद करण वारो छा मदद करण वारो दोस्त यार अटडोकी मदद सिर्फ अल्लाह ही से मांगो अल्लाह ही से मांगो नबी तो चए त अली मददगार असा सुनी चवंदाऊं अल्लाह ॾींदो आ पर अली मौला अली मौला हसीनन में हसीन सजो सादिक अमीन अली मौला अली मौला अली मौला बे अंदर उन्हें जी हाय 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 सुभान अल्लाह थिया मस्जिद में जे जी शहादत हाय रहा उन जी इबादत रियाजत न मिली एड़ी के सआदत साईं उन जी अली अल्लाह वालदी पोथी दी भली सुभान उन जी गली मुआलदी अली मौला अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला सहरा संगो है शान बरकर सखी आए बेहतर साईं खासे खुदा हक सुभान अल्लाह खासे खुदा नूरुल हुदा बदन मन फिदा सुभान अल्लाह खासे खुदा नूरुल हुदा मुझो तन मन फिदा सखा में बेमिसल हाय हाय सुभान अल्लाह बेमिसल अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली जग में आ इल्म हिकमत थोड़ा उन जा वञे
हक सुभान अल्लाह हुआ मतलूब हुआ मरगूब हुआ सुभान अल्लाह जुदाई मुझे मुर्शिद दिल पर साईं अल्लाह दिल पर साईं क्या जे जबी अली मौला अल्लाह जुदाई दिल पर साईं क्या जे जबी सुआ अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला सुन्नत जो अकीदो आ त जेको अलीअ सां अदावत रखे वो जहन्नम जो ॿारण अल्लाह अलीअ जी मोहब्बत खां सवा ईमान मुकम्मल ई न आहे बेशक अली सुणो असहाबन में बि निर्वार त अहल बेतन में बि निर्वार सुभान अल्लाह तो असां सुन्नियुनि जी हिकिड़ी अखि अहल बेत हिकिड़ी अखि असहाब अल्लाह बेशक असां मदीने वाले साईं जे असहाबन सां बि प्यार कंदा आहियूं तो उन जे अहल बेतन सां बि प्यार कंदा आहियूं बेशक सुभान अल्लाह हिकिड़ा अहल बेतन के गारियूं ॾींदे जहन्नम जी खॾ में वञी किरिया अल्लाह हिकिड़ा असहाबन खे घटि वधि ॻाल्हाईंदे जहन्नम जी खॾ में किरिया पर जेको सिधे रस्ते वारो वात ते हलण वारो जेको आहे न उन जो अकीदो सुन्नियुनि वारो सुन्नी आहिनि जन्नत जी मुन्नी सुभान अल्लाह अय्यदा फरमाए क़यामत जो ॾींहुं थींदो आबे कौसर जिथे हूंदो न हौज़े कौसर जिथे हूंदो अलीअ साईं जे अल्लाह ताला जन्नत जूं लठियूं ॾींदो हथ में पोइ जेके प्यारे उनखे छॾींदो न त लठ जन्नत जी सां कुटे हौज़े कौसर खां धार कंदो अल्लाह 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 अली साईं दा फरमान त अली सुणो उन्हनि माण्हुनि खे धिकारींदो जेको असहाबनि जा मुनकिर हूंदा अल्लाह असहाबनि सां मोहब्बत रखणी आहे इंशाअल्लाह केर मोहब्बत रखणी अबू बकर असांजे अखियुनि जो तारो दिल जो दुलारो महबूब जो खलीफो अमीर उमर असांजे सिरनि जो ताज सुणो उस्मान गनी असांजे इश्क जो मेराज मौला अली हैदरे करार सुभान जिंदगी सुभान अल्लाह चैन यारनि खां सवा असांजो ईमान मुकम्मल ई न आहे हिते त ॻाल्हि निराली थी वई चैन में बि शामिल त पंजतन में बि शामिल सुभान अल्लाह फरमायो त इन चादर में ढकियो जेमल चादर में ढकियो त अर्शद वारे रब चयो इन्नमा युरीदुल्लाह सुभान अल्लाह मु पाक करे छडियो मान सुभान अल्लाह पंजतन के पाक करे छडियो जिनके पाक अल्लाह करे उनके केर पलीत कंदो बेशक अजीब ॻाल्हि असांजा सुन्नी न को ॿियो केर चवे हा असांजा सुन्नी असां था चऊं अलीअ जो ज़िक्र था कयूं त मिर्च था लॻे अल्लाह अल्लाह राफ़िज़ी थी विया आहिनि शिया थी विया आहिनि अदा जे अलीअ जे ज़िक्र करण ते असांखे शियो थो चई असां इहे शिया अल्लाह अलीअ जो ज़िक्र असांजो ईमान छो जो असांजे मोहम्मद मुस्तफ़ा सेखारियो इहो ज़िक्र कंदे जीअंदासीं इंशाअल्लाह इंशाअल्लाह अल्लाह कंदो त अली अली कंदे क़ब्र में लॻंदासीं अल्लाह जो चवण अवांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए थोरो घणो घणियो लिखियो वेंदो दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन आखिरी में दावत ॾियांव 15 शाबान दरबार दिलबराबाद में हर साल थींदी आहे तव्हां ईंदा बि आहियो पर ग़रीब सभु इंशाअल्लाह मता केर चे त साईं दावत न आहे अॼु दावत मां पाण थो तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे दावत आहे इन रात में इन जॻह ते अचे गॾु थीजो को ईंदो कहिड़े कम सां को ईंदो कहिड़े कम सां तूं अच ॼण दुआ घुरी पंहिंजे रब खे रीचाए सुभान अल्लाह के फ़कीर जे रुल्क जे सदके तुंहिंजी बि तकलीफ़ मटजी वेंदी अल्लाह ताला असांखे इन महफ़िल में अचण जी सआदत नसीब फरमाए वाखिर दावाना